अस्सलाम वालेकुम तकरार ड्रामे दोस्तों धमाकेदार नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात तव्हांखे ॾींदा हलूं। छा अचण वारी किस्त में वाकई हाणे गुलण जेको आहे नवाब खान जे देरे खे बाहि ॾेई ऐं शेर अली खे वेड़ाए छॾींदो ऐं नालो कंदो शेर अली बाहि ॾेई वियो आहे। नवाब खान इन ॻाल्हि खे केतिरो सच मञींदो? छा अचण वारी किस्त में मीर पकड़ियो वेंदो वक़्त जे हथां या मीर भॼण में कामयाब थी वेंदो? छा नेक्स्ट एपिसोड में भावल मीर जे मथां गोली हलाईंदो या न? छा अचण वारी किस्तनि में दोस्तों शेर अली हाणे कहिड़ो क़दम खणण वारो आहे ऐं छा मूसा बि जेल मां रिहा थींदो? बिल्कुलु दोस्तों इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों अचण वारी किस्त में पहिरीं ॻाल्हि त हाणे गुलण खे पकिड़े खणी वेंदा आहिनि अकबर वारा ऐं उहो सिजावर ख़ान जे अॻियां सभु कुझु मञींदो आहे जेको कमु कयो बाहि ॾिनी। हाणे उबतो लख रुपयो उन खे ॾेई वरी गुलण खां कमु कराईंदो सिजावर ख़ान इन नवाब खान जे दर खे बाहि ॾियाए नालो कराईंदो शेर अली जो ऐं इन खे पाण में विड़ाईंदो। अहिड़े हिसाब सां नवाब खान सम्झी वेंदो हिकिड़ी चाल आहे सिजावर ख़ान जी। ऐं अचण वारी किस्त में दोस्तों मीर जे पोयां त लॻंदा आहिनि ऐं मीर वारा निकिरी वेंदा आहिनि बख़्त ऐं बावल। इहा कोशिशि जेको आहे नाकाम इन्हनि जी थी वेंदी आहे, लेकिन मीर खे ख़बर आहे भॼी जान छॾाए इहे पोयां उठ ईंदा। ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तों हाणे ॿ टे किस्तनि में तव्हां ॾिसंदव त पोइ मूसा वारा बि जेल मां जेको आहे छुटी ईंदा ऐं रिहा थी ईंदा ऐं मूसा जेको आहे दरिया ख़ान कोशिशि कंदो दरिया ख़ान त नवाब खान सां जो ठाह कराए छॾियां ऐं अॻिते जेको आहे नवाब खान सां जेको जंग जहिड़ो ख़तमु थिए ऐं असां पंहिंजी सुकून जी ज़िंदगी गुज़ारियूं। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।